वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रत सैयद शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाए हुआ अञा काल्हों काल हुयस मारुन गड मलीर में अञा त काल्हों काल हुयस मारुन गड मलीर में से ॾींहं वेड़ा गुज़री ॼण मंझ ख़्वाब ख़्याल से ॾींहं वेड़ा गुज़री ॼण मंझ ख़्वाब ख़्याल जन मारुन जी साह संभाल से मुँह पवार परे थे अज पण अखड़न ने सजन पंजा सारिया अज पिण अखड़न सजन पंजा सारिया गलन तां गोड़न जो बूंदा बस नकन संधी सिक पिरन लोक ॾिठे न लहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल हाय 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 मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो ऐं मुझो प्यारियों अंबड़ियों भेनरूं अल्लाह जा किरोड़े करम अणगणिया एहसान ला तादाद थोरा पंहिंजे मालिक करीम जो किरोड़ बेरा शुक्रगुज़ार आहियां जंहिं मालिक मेहरबान पंहिंजे ख़ुसूसी फज़ल ऐं करम सां हज जी सआदत नसीब फरमाई ऐं सोहणे सरदार ग़रीबन जे गमख्वार मिस्कीनन जे मददगार मुझे अखियुन जे ठार मुझे साज सिंगार सोने महबूब मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जी हाज़री नसीब फरमाई।
बज़ाहिर त मां अकेलो ही वियो हुयुसि, पर हक़ीक़त में तव्हां सभिनी फ़क़ीरनि जे लाइ तव्हां सभिनी जूं दरख़्वास्तूं खणी तव्हां सभिनी बचड़नि ऐं नियाणियुनि जा हाल ऐं अहवाल खणी पंहिंजे सुहिणे जे दर ते हाज़िर थियुसि। ऐं मूं पंहिंजे सुहिणे जे दर ते तव्हांजे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं। जीअं हिते गुज़िरियल जलसे ते मां तव्हां सां वाइदो करे वियो हुयुसि त उन वाइदे मुताबिक़ मैदान अरफात हुजे या मुज़दलिफ़े जी उहा सईद रात हुई या काबतुल्लाह शरीफ़ जे अल्लाह जे बेते अतीक जा तवाफ़ जा शौत हुया या सुहिणे लजपाल नबी जे दर जी हाज़िरी जा मवाक़े हुया, हर मौक़े ते मूं तव्हां फ़क़ीरनि जे लाइ दुआऊं घुरियूं। अल्लाह साईं तव्हांखे बि सआदत नसीब कंदो, अल्लाह साईं तव्हांजा ॾुख लाहींदो, तव्हांजा ग़म ऐं ॻणतियूं तव्हांजूं परेशानियूं अल्लाह साईं जल शानो तव्हांजे दुनिया आख़िरत जूं भलायूं ऐं सआदतूं तव्हांखे नसीब फरमाईंदो। ऐं मैदान अरफात में जिते अल्लाह तबारक व तआला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे ऐं अल्लाह जो वाइदो आहे त इन जाइ ते जेको बि हाज़िर थियो उन हाजी जी दुआ त क़बूल कंदुसि, पर उहो हाजी जंहिंजे लाइ दुआ घुरंदो उन जी दुआ क़बूल कंदुसि। पोइ मां अल्लाह जे घर में तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां थो, मूं पंहिंजे ज़ात जे लाइ दुआ घटि घुरी, तव्हां बचनि जे लाइ वधीक। उन यौम अरफा जे ॾिहाड़े ते सिज लड़ण खां पोइ जेको असुल हज जो ख़ासि रुकुन आहे ऐं वक़ूफ़ अरफा में अल्लाह ताला जल शानो पंहिंजे बाननि जी हर दुआ क़बूल फरमाईंदो आहे। उते तव्हां सभिनी जूं सूरतूं मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं हुयूं। अर्ज़ पे कयुमि त मुंहिंजा मौला, ही मुंहिंजा बचड़ा, ही मुंहिंजूं नियाणियूं, ही फ़क़ीर, ही फ़क़ीराणियूं जेके बीमार आहिनि उनखे सिहत ॾे, जेकी तकलीफ़ में उन्हनि जूं तकलीफ़ूं लाइ, जेके ॾुख वारा आहिनि उन्हनि जा ॾुख लाइ, जेकी ग़मगीन आहिनि उन्हनि जा ग़म लाइ, जेकी परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं लाइ, ये मुंहिंजा मौला आहिनि उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजांइ, उन ते कोसी हवा न घुलाइजांइ। अल्लाह अल्लाह, अजीब वो मंज़र हुयो। अल्हम्दुलिल्लाह मूंखे 6 या 7 हज नसीब थिया आहिनि, पर सभिनी हजनि में मुंहिंजो ही सफ़र ॾाढो मुनफ़रिद हुयो। ऐं जेका उहा ख़ुसूसी दुआ मूंखे नसीब थी मैदान अरफात में, जेॾीमहिल मूं दुआ घुरी पे त हिकिड़ा माण्हू जेकी चीन जा हुया, ॿियनि मुल्कनि जा हुआ, जन असांजी ॿोली न पे सम्झी, उहे बि डोड़ंदा आया अचे दुआ में शरीक थी विया। हिकिड़ा चीनी माण्हू हुया जेके बिल्कुलु सिंधी या उर्दू या अरबी बि न पिया सम्झनि, चीनी ॿोली हुई उन्हनि जी। इएं पिया ज़ार ज़ार रोअनि। जेॾीमहिल मूं दुआ ख़तमु कई, मूंखे भाकुर पातऊं, मुंहिंजा ॻल चुमनि, पेशानी चुमनि। ॿोली हू न पिया मुंहिंजी सम्झनि, न को मां हुननि जी ॿोली सम्झां पियो। पर पोइ मूं सम्झो त इहा अॼु मुंहिंजी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाई आहे, जेका मूं हुज़ूर जी सारी उम्मत जे लाइ
महबूब जे सभिनी गुलामन कलमे पढ़ण वारन जे ला ख़ुसूसन पंहिंजे करमी फ़कीरन जे ला मोहब्बत वारन जे ला जेका दुआ घुरी आहे सा अॼु मुंहिंजी क़बूल पइजी वई आहे। ऐं अल्लाह ताला जल शानो उन दुआ जो सिलो तव्हांखे दुनिया में बि ॾींदो ऐं आख़िरत में बि ॾींदो। ऐं वरी जॾहिं मदीना तैयबा जे अंदरि हाज़िरी थी अल्हम्दुलिल्लाह 8 ॾींहं मके पाक में हुअसि 11 ॾींहं मदीना मुनव्वरा में। पोइ सुहिणे सरदार जे बारगाह में मूं तव्हांजे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं ऐं महबूबन करीमन खे बसि ईअं अर्ज़ु कयुमि साईं सभु जमायत तव्हांजी झोली में आहे, तव्हांजे हवाले आहे। मुझो हिकिड़ो दोस्त आहे मदीना मुनव्वरा में जेको वॾो डॉक्टर आहे मदीने शरीफ में, मुस्तशफा मीकात जो मुदीर आहे, जंहिंखे MS सॾिबो आहे। उनजे भाउ जी शादी हुई और रसूल अरब आहे, हुज़ूर जो पाड़ेसरी आहे ऐं उनजो ख़ानदानी तरह सां सजुनि खां वठी महबूब जे पाड़े में रहण वारा सहली कबीलो अथसि। उनजे भाउ जी शादी हुई। उन शादी जो तफ़सील तो मां कंहिं ॿिए मौक़े ते को क़िस्मत थी तो ॿुधाईंदुसि तव्हांखे। पर जेॾीमहिल शादी खां फारग थियासीं त उहो घोट जेको हुयो उन खे चयूं त तूं शेख खे खणी वञी हरम में छॾे आ। उहो घोट पंहिंजी गाॾी में मूंखे खणी आयो। मुझे लाइ हिकिड़ी सआदत हुई, अहले मदीना हुज़ूर जा पाड़ेसरी उन्हनि जी दावत हुई। पोइ जेॾीमहिल उहो घोट मूंखे खणी आयो और रस्ते में कचहरी कंदो आयो, अहले मदीना जो अक़ीदो तव्हांखे ॿुधायां थो। अहले मदीना जो नज़रियो छा आहे। बाज़ लोग वो जो मुल्लाल बैठे हैं ना, वो तकरीर करने वाले, उनको सुनकर आते हैं, कहते हैं यार मदीने में ऐसे है, मदीने में ये कह रहे थे, ये कह रहे थे। लेकिन ये तो किराए के रखे हुए लोग हैं। जो अहले मदीना है उनके अकायद क्या है वो जरा सुने। जो मदीने के असल बाशिंदे हैं, जो मदीने के रहवासी हैं, जो हुजूर के पड़ोसी हैं, उनका नजरिया क्या है। वो नौजवान मदीना मुनव्वरा में रहने वाला और अब वो बरतानिया में डॉक्टरी PhD कर रहा है। वहां से वो आया था, ईद की छुट्टियां, फिर उसकी शादी थी। तो अब ये शादी के मौके पर उसने मुझे बताया, वो गाड़ी में मुझे लेके आ रहा था, तो उसने कहा कि शेख, यहां हम कहते हैं पीर और मुर्शिद, वो कहते हैं शेख। तो कहने लगा कि शेख, हमें जब भी कोई तकलीफ होती है, हमें जब भी कोई जरूरत होती है, हमें जब भी कोई मोहताजी होती है, तो हम किसी और को नहीं कहते, हम गुंबद खदरा चले जाते हैं। हम हुजूर के पास जाते हैं, हुजूर को अर्ज करते हैं, सारी दुनिया के काम यहां होते हैं। अल्लाह जी इज्जत जो कसम आई, उन्हें माण्हू जा लफ़्ज़ हुया कि सॼी दुनिया में जेकी कुछ थिए थो सो महबूब जे हथों थी रहियो आहे, हुजूर जे सदके थी रहियो। जेकी कुछ थिए थो हिते थिए थो। फिर उसने मुझे बताया कि मैं अरब हूं और मैं बरतानिया जा रहा था। अब वहां अंग्रेजी ज़बान है, मैं अंग्रेजी अच्छी तरह नहीं बोल सकता था और मुझे PhD करनी है वहां। तो जब मैं जाने लगा तो वो नौजवान, वो दूल्हा कहने लगा कि मैं बरतानिया जाने से पहले सीधा चला गया हसनैन के नाना जान के पास। जो हसनैन के नाना है, जो हमारे नबी है, मैं उसकी बारगाह में चला गया। मैंने कहा या रसूल अल्लाह, मैं आपका पड़ोसी हूं और मैं सफर में जा रहा हूं तालीम लेने के लिए। आपने फरमाया कि तालीम लेनी हो तो चीन तक भी जाओ।
या रसूल अल्लाह, अब मेरे लिए आप मेरा ख्याल रखना, मैं आपका पड़ोसी हूं, मेरा ख्याल रखना। वो कहते हैं कि मैंने हुजूर की बारगाह में अर्ज की और फिर चला गया बरतानिया। तो वो कहते हैं कि वहां जो यूनिवर्सिटी के प्रोफेसर थे उनको पता चला कि ये मदीना मुनव्वरा से आए, तो वो प्रोफेसर खड़े होकर मेरा इस्तकबाल कर रहे हैं। वो बोल रहे थे कि वहां मुस्लिम और गैर मुस्लिम बहुत सारी मज़ाहिब की जमीयतें रहती थी। तो वो बोलते कि मैं जब उनको बताता कि मैं मदीना मुनव्वरा से आया हूं, तो वो सारे लोग मेरे हाथ चूमते हैं, मेरे लिए जगह अच्छी रखते हैं। मैं जिस काम के लिए जाता हूं, जिस ऑफिस में, जिस दफ्तर में जाता हूं, मेरा काम हो जाता है। फिर बोला कि मैं वो अंग्रेजी नहीं जानता था अच्छी तरह, लेकिन बस चंद ही महीनों में ऐसे जैसे रात को मुझे कोई समझा रहा है, मुझे अंग्रेजी जुबान भी आ गई। इस तरह मेरे लिए आसानियां हुई कि मैं खुद हैरत में था। और वो कहने लगा कि ये सब कुछ जो हुआ मेरे लिए मेरे नबी के दर से हुआ। सुभान अल्लाह। ये अहले मदीना का अकीदा है। ये मदीने के बाशिंदे जो बासी है मदीना मुनव्वरा के, असल मदीना के, उनका नजरिया ये है कि जो कुछ होता है इधर होता है, फैसले यहां होते हैं। सुभान अल्लाह। अज़ीज़ान गिरामी, सरवर आलम आज भी हयातुन नबी है। जब कोई गुलाम आता है, सलाम पढ़ता है, तो हुजूर उसका सलाम सुनते हैं। न सिर्फ सलाम सुनते हैं लेकिन उसको जवाब भी अता फरमाते हैं। सद्युन का साई हयात आई, घट्यो न तो जो शबाब आए। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तू जो जवाब ना है। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तू जो जवाब ना है। हसीन चेहरो ये गुलन में गुलाब ना है। जने तो बोली चपन के चोली, दिल्यों हजारे हबीब ठारी। अखर अखर आए मोती माणिक, अखर अखर ये तके जो खिताब ना है। ओ जाने जाना ओ शाहे शाह, जगन में तू जो जवाब ना है। सुभान अल्लाह। हर वक्त रहमत वसी थी पई, हर वक्त ये मींह वसंदो आहे न, ये हर वक्त में खुदा जे रहमत जी बरसात वसी रही है। माशाअल्लाह हिन मौसम में तो सॼो ॾींहुं मदीना मुनव्वरा में हर ॾींहुं झुड़ हूंदो, ऐं केॾी केॾी महिल हल्की बूंदा बांदी थींदी हुई। ईअं लॻंदो हो त बस सुभान अल्लाह, जन्नत आ त मदीनो शरीफ जन्नत। हसीन मंजर हो।
अल्लाह करे शल तव्हां सभिनी खे इहो मंज़र नसीब थिए। अल्लाह साईं जल शानो वरी वरी हाज़िरी नसीब फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे। अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे। इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की। इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। अरे जीने में ये जीना है। सुभान अल्लाह। वो सुनो हयातुन नबी अज भी पंहिंजे उम्मत सां करीम ऐं शफीका। भला जेकॾहिं मदीना मुनव्वरा न पहुता आहियो त हिते बि इश्क वारनि खां मदीने वारो साईं परे न आहे। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिननि खे उन्हनि जे जानियुनि खां बि वधीक वेझो आहे। केतिरो वेझो आहे? उन्हनि जे जानियुनि खां बि वधीक वेझो आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम। ऐं नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं मायरूं आहिनि। हाँ मुंहिंजा दोस्तो, जेको नबी जानियुनि खां वधीक वेझो आहे, भली तूं कराची में हुजी, भली तूं मातली में हुजी, तूं लसबेले में हुजी, तूं हिंद हुजी, तूं सिंध हुजी, अरब हुजी, अजम हुजी, अन्नबी औला बिल मोमिनीन। नबी मोमिननि खे उन्हनि जे जानियुनि खां वधीक वेझो। हाँ अॼु बि तूं अमल सालिह कर, नेकी जी राह ते हल, सोने नबी जी गुलामी इख्तियार कर त मुंहिंजो सोनो अॼु बि ख़ुशि आहे। हाँ अॼु बि गुंबद खदरा में मुंहिंजो साईं ख़ुशि थींदो। पर ख़ुदा न ख़ास्ता अगर तो बदअमल कया, अगर तो बुरायूं ऐं बेहयायूं कयूं त पोइ मुंहिंजो महबूब ख़ुशि त कोन थींदो, सोनो नबी राज़ी त कोन थींदो। ओ मुंहिंजा पिरी प्यारा, जेकॾहिं तूं महबूब खे राज़ी करणु चाहीं थो, मुंहिंजे मुस्तफ़ा सोने जो सचो उम्मती ऐं सचो आशिक़ बणजणु चाहीं थो त महबूब जे फरमाननि ते अमल करे ॾेखार, महबूब जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल करे ॾेखार। जो हुक्म हबीब जो मिले उन ते अमल कंदो वञ त मदीने वारो साईं बि राज़ी थींदुई त अल्लाह जी ज़ात बि राज़ी थींदी। जी अमल सालिह करण वारो अल्लाह जो उन सां वाइदो आहे। वअदल्लाहु अल्लज़ीन आमनू व अमिलुस्सालिहात। अल्लाह वाइदो कयो आहे उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आणे पोइ सालिह अमल कया आहिनि, उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे। मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। उन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे, उन्हनि जे लाइ बख़्शिश आहे, उन्हनि जे लाइ माफ़ी जो ऐलान आहे। जेकी ॾोह ऐं ॾिंगायूं बुरायूं ऐं ख़ताऊं उन्हनि खां थी वियूं, ईमान आणे अमल कंदा वेंदा, सालिह नेकी जा अमल कंदा वेंदा, गुनाहनि जूं माफ़ियूं मिलंदियूं वेंदियूं, मदायूं मेटदियूं वेंदियूं। मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा।
माफ़ी भी मिलंदी ऐं वॾा अजर वॾा इनाम रब उन्हनि जे लाइ तयार करे रखिया आहिनि। इनाम जहिड़े तहिड़े खे न मिलंदो आहे, इनाम उन खे मिलंदो आहे जेको इम्तिहान मां पास थी निकिरंदो आहे। ओ मिठा ही दुनिया इम्तिहान जी जाइ आहे, ये दुनिया आजमाइश गाह है। हम सबसे इम्तिहान लिया जा रहा है कि अय्युकुम अहसनु अमला, तुम में से कौन है जो अच्छे अमल करने वाले हैं, कौन है जो नेकी के राह पर चलने वाले हैं। अल्लाह ताला इम्तिहान ले रहा है, ये आजमाइश की घड़ियां हैं। अरे दोस्तों, भाइयों, फकीरों, इस इम्तिहान में पास होकर दिखाना है। हाँ, मुझा दोस्तों, मुझा भाइरों, मुझा बच्चाओ, मुझू भेनरूं, हिन इम्तिहान में ताके पास थी ॾेखारणो आहे। जी, पास थियण चाहियो था या ना पास? जी, पास थियण चाहियो था न, तो अमल सालिह कयो, उथंदे वेंदे चओ अल्लाह 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 अल्लाह। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह। चौ सल्लल्लाहु अलैहि या मन अमिल सालिहा, जेको भी अमल सालिह कंदो, जेको भी नेकी जा अमल कंदो, मिन ज़करिन औ उन्सा, फिर वो मर्द हो चाहे औरत हो। ये शर्त नहीं कि मर्द हो, ये शर्त नहीं कि औरत हो। मन अमिल सालिहन, जो भी अच्छे अमल करता है, चाहे वो मर्द हो चाहे वो औरत हो, उसके लिए अल्लाह का वायदा है वह मोमिनुन, अमल भी अच्छे करे इस हाल में कि वो मोमिन हो, वो इश्क़ रसूल रखने वाला हो, वो ईमान रखने वाला हो, फिर वो मर्द हो चाहे औरत हो। जो भी अच्छे अमल करता है फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, अल्लाह का वायदा है कि हम जरूर बिल जरूर उसको बहुत ही पाकीज़ा जिंदगी अता कर देंगे। दुनिया में उसको पाकीज़ा और अच्छी जिंदगी देंगे, कभी किसी का मोहताज नहीं होगा। आज तुम गली गली मोहताज बने फिरते हो, आज तुम पाई पाई के टके टके के मोहताज बने फिरते हो, आज तुम लोगों के सामने दामन दराज किए फिरते हो। ये पाकीज़ा जिंदगी नहीं। आज तुम जिल्लत में हो, रुसवाइयों में हो, गुनाहों में हो, बुराइयों में हो, मोहताजियों में हो, बीमारियों में, दर्दों में हो। ये पाकीज़ा जिंदगी नहीं। पाकीज़ा जिंदगी वो है कि जिसमें कोई गम न हो, कोई परेशानी न हो, कोई जिल्लत और रुसवाई न हो। वो किनको मिलती है? जो ईमान लाते हैं, आमाले सालिहा करते हैं। ये दुनिया में उनको अच्छी जिंदगी मिलेगी और आखिरत में वला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। और अल्लाह ताला फरमाते हैं जो भी वो अमल करते थे उनके बदले हम उनका उससे कहीं ज्यादा अच्छा अजर और इनाम अता फरमाएंगे। जो तुम अमल करते हो ना, उससे कहीं बढ़कर अच्छा, बहुत ही अच्छा तुम्हें अजर और इनाम अता किया जाएगा। दुनिया में पाकीज़ा जिंदगी मिलेगी और आखिरत में तुम्हें बहुत बड़ा अच्छा अजर दिया जाएगा। तो बोलो क्या करोगे? अमाले सालिहा करोगे या नहीं करोगे? जी, क्या इरादा है आपका? अल्लाह को राजी करने का इरादा रखते हो या नाराज करने का इरादा रखते हो?
मदीने वाले आका को राजी करने का इरादा रखते हो या नाराज करने का? बोलो। सुनो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मेरे दोस्तों, इसका मकसद ये नहीं कि आप सिर्फ दीन के काम करो और दुनिया का काम छोड़ दो। नहीं, दुनिया का काम भी करो, कारोबार भी करो, व्यापार भी करो, हलाल रोजी कमाने का जरिया भी तलाश करो। लेकिन अगर आप काम कर रहे हैं, अजान सुन ली तो सारे काम छोड़ देने हैं और नमाज पर भाग जाना है। आप दुनिया के बेशक काम करते रहें, लेकिन जब सालियाबाद वाला जलसे का पैगाम तुम्हें मिल जाए, ये साले अमल है ना। बेशक आप 29 दिन अपने काम करते हो, एक दिन जब तुम्हें ये फकीरों के साथ बैठने का बुलावा आ जाए, अब तुमने सारे काम छोड़ देने हैं। अब तुम दुनिया के काम छोड़ के हाजिर हो जाना है और इस हाजिरी को तर्क नहीं करना। बोलो जी। ये महफिल धो देगी तुम्हारे गुनाहों को। ये जिस तरह धोबी धोता है ना, मेले कपड़े को धोता है, ये 29 दिन के मेले कपड़े दिल वाले यहां सालियाबाद में धुल जाते हैं। कामकाज करो, लेकिन अल्लाह के काम में नागा मत डालो, नेकी के काम को तर्क मत करो। और अगर तुम्हारी नीयत अच्छी है और रोजगार कमाने पर तुम ये चाहते हो कि मैं हलाल कमाऊं, खुद भी हलाल खाऊं, अपने बच्चों को हलाल खिलाऊं, तो ये दुनिया का काम करना, ये भी दुनिया नहीं, ये भी तुम्हारे लिए दीन है। ये भी दीन है। व्यापार करना भी तुम्हारे लिए दीन होगा, नौकरी करना भी तुम्हारा दीन होगा, अगर तुम्हारी नीयत अच्छी है। ये अजीब हदीस है, आप सुनेंगे तो आपका दिल खुश हो जाएगा। मेरे आका फरमाते, इमाम तबरानी रिवायत लाते हैं, इन्न मिन ज़ुनूब ज़ुनूबन ला युकफ्फिरुहा सलातु वला सदक़तु वला हज। गुनाहों में से कुछ गुनाह ऐसे हैं जिनको नमाज नहीं मिटती, जिसको सदका और खैरात करना उस गुनाह का कफारा नहीं बन सकता। कुछ गुनाह ऐसे हैं कि आदमी हज करके आए लेकिन हज भी उन गुनाहों को नहीं मिटता। तो सहाबा कहने लगे कि या रसूल अल्लाह, फिर वो गुनाह किस तरह मिटेंगे? आपने फरमाया, वयुकफ्फिरुहल हम्म फी तलबिल मईशते, जो रोजगार के लिए फिक्रमंद होता है कि मैंने अपने बच्चों के लिए हलाल कमाना है, हलाल की मेहनत और मजदूरी करनी है, ये जो तलबे मईशत में जो गम और फिक्र आता है, वो गम उसके उन गुनाहों को मेट देता है जिसको नमाज नहीं मेट सकी, जिसको सदका नहीं मेट सका, जिसको हज नहीं मेट सकता। लेकिन ये हलाल रोजी तलब करने का फिक्र तुम्हारे उन गुनाहों को भी मिटा देता है तुम्हारे द्वारा। बात समझे नहीं समझे आप जी? बोलो, बात समझ में आई या नहीं आई? अल्लाह अकबर कबीरा। मेरे आका फरमाते हैं, मन अमसा कालन मिन अमल यदेहि अमसा मगफूरन लहू। जो बंदा हाथ से काम काज करता है, मेहनत मजदूरी करता है और थका हुआ पूरा दिन काम किया, मसलन तगारी उठाई, तराजी चलाई,
काम किया, थका हुआ जब शाम को घर लौटता है तो वो मगफूर और बख्शा हुआ बनकर लौटता है। सुभान अल्लाह। व्यो मजूरी करना, व्यो दुनिया जो कमकार करना, पर कमकार करे घर मोटियो आ त गुनाहन खां आजो थी मगफूर ऐं बख्शल बणजी मोटियो। हाँ? रुगे घर में सुमी ना है पढ़ो, कमकार भी करनो आ, रुगे नमाज, रुगे रोजो, रुगे जिक्र, रुगे तहज्जुद, रुगे तस्बीह खणी अल्लाह अल्लाह ना है करनो, पर दुनिया जो कमकार भी करनो आ। ऐं इहो कमकार तव्हांजे गुनाहन जो कफारो बणजी वञे थो। जो औरत अपने घर का कामकाज करती है, घर को झाड़ू दे रही है, वो झाड़ू देते वो जिस्म पर धूल और मिट्टी उसके जिस्म पर लग जाती है, अल्लाह ताला उसके जिस्म से जहन्नम की आग माफ कर देता है। मुझो अमड़ियूं, मुझो भेनरूं, घर जो जेको कमकार कयो थियूं, उन कमकार में मानी पचाए सांजण पानी करे थी, या गर्मी में वेही बोड़ रधे थी पंहिंजे मुड़स जे लाइ, पंहिंजे बच्चन जे लाइ, पंहिंजे मेहमानन जे लाइ, घर वारन जे लाइ। उन गर्मी में बदन मां पघर वही थो पवे, दूहे जे करे उन जे अखियुनि मां लुड़क वही था पवनि, बसर काटींदे उन जे अखियुनि मां ॻोढ़ा वही था पवनि। अल्लाह उन जे गुनाहनि खे मेटे छॾे। सुभान अल्लाह। औरत पंहिंजे घर जो हिकिड़ो बर्तन धोए थी, थां धोए थी, उन धोअण जो बि 10 नेकियुनि जो सवाब। पानी जो गिलास खणी पंहिंजे मुड़स खे प्यारे थी, पंहिंजे बच्चे खे पानी प्यारे थी, 10 नेकियुनि जो सवाब आहे। रात जो ॿारड़ो सुतो पियो आहे, उन जे मथे तो रज़ाई लही वई, सर्दी जी मौसम आ, रली हुई, कंबल हुयो, खेस हुयो, लही वियो, उहा रज़ाई पंहिंजे बच्चे खे ढके थी, सीअ खां लिकाए थी, इहो बि 10 नेकियुनि जो सवाब आहे। जेका औरत हलाल मझां औलाद पैदा थियो, पंहिंजे घर वारे मझां हलाल नुतफ़े सां बेहयाई न कयई, बे के मर्द के पंहिंजे मथां क़ादिर न कयई, पंहिंजे हलाल वजह मझां उन के पंहिंजे वर मझां, पंहिंजे घर धणी मझां जंहिंजो सां निकाह अथसि, उन मझां हमल थी वियो। हाणे इहे 9 महीना हमल जा औरत जे लाइ एतिरो अज्र, एतिरो सवाब आहे, जीअं को मुजाहिद ॾींहं जो जंग करे काफ़रनि सां ऐं राति जो उथी सॼी राति जागी नफ़िल पढ़े, इन मुजाहिद खे जेतिरो सवाब मिलंदो, हमल वारी औरत खे 9 महीना ओतिरो ई सवाब मिलंदो। जॾहिं औरत 12 ॼणे थी, वियम जा सूर थियनि था, हिकिड़े हिकिड़े सूर जे बदिले में ॼणो बानो आज़ाद करे छॾी, एतिरो अज्र उन जे दफ़्तर में लिखियो। जेकॾहिं औरत वियम जे सूरनि में मरी वञे त शहीदनि मझां थी उथंदी। वियम जे सूरनि में औरत फौत थी वञे, घणा अहिड़ा केस थियनि था, डिलीवरी में वेचारियूं औरतूं गुज़ारे थियूं वञनि, या बि शहीदनि जे अंदरि जो नालो लिखिजी वियो। ऐं जेकॾहिं सलामती सां बच्चो ॼणी पुट ॼाओ या न्याणी ॼाई, 12 ॼणे थी त अल्लाह तबारक व तआला जल शान उन जे गुज़रियल ज़िंदगी जे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾे। वरी जेॾीमहिल पंहिंजे बच्चे खे खीर प्यारे थी, थञ प्यारे थी, औरत पंहिंजे बच्चे खे थञ प्यारे थी त ॿारड़ो चुस करे ॾींदो आहे न, जेका चगड़ चेंगे सिंधी में सरबा चगड़, वो बच्चा जो दूध पीता है, वो हर चूसने के बदले में 10 नेकियों का सवाब उसके दफ्तर में लिखा जाता है। जब 2 साल तक अपने बच्चे को दूध पिलाती है, जब दूध पीकर बच्चे को दूध से छुड़ाती है, तो एक फरिश्ता आकर कहता है कि माई साहबा, तूने हलाल से बच्चा जना, उस बच्चे को दूध पिलाया 2 साल तक, अब अल्लाह ताला ने तेरी जिंदगी के सारे गुनाहों को माफ कर दिया, अब नई जिंदगी फिर से शुरू कर।
अज़ीज़ान गिरामी त या दुनिया जी शय दुनिया ना है, इहो बि दीन आहे, पर नियतूं ख़ालिस हुजनि, अल्लाह जे फर्मा बरदारी वारी राह हुजे, सोने नबी जे सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी हुजे, त पोइ इहो दुनिया ना है, इहो बि दीन। ॻाल्हि सम्झो था? मुंहिंजा पिनी प्यारा, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, महबूब खे जेकॾहिं राज़ी करणु चाहियो था त साले अमल कयो। जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो 5 वक़्त निमाज़ पढ़ो, जिन खे ॾाढ़ी न आहे उहा ॾाढ़ी मुबारक रखो, जेके तहजुद न पढ़ंदा आहियो कोशिश कयो तहजुद जी निमाज़ पढ़ो, गुनाह छॾियो, बुराइयूं बेफ़रमानियूं बदअमालियूं छॾियो, नेक सुन्नत ऐं शरीयत वारी राह ते हलो त अल्लाह तव्हांजे मथां पंहिंजो रहमतूं वसाईंदो ऐं मदीने वारो साईं तव्हांखे पंहिंजी शफ़ाअत नसीब फरमाईंदो। अल्लाह ताला जल्ल शानु शान सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इंशा अल्लाह ताला मुहर्रम शरीफ जो जेको पहिरियों जुम्मो थींदो, जुमे जी शाम छंछर जी रात दरगाह माई न्याणी ते जलसो आहे, उन जे लाइ तव्हांखे दावत हुजे। वरी उन छंछर जी शाम आचर जी रात वरी दुरे जी में इंशा अल्लाह ताला जलसो आहे, ऐं उन खां पोइ वरी टियों आचर जेको थींदो, टियों आचर इंशा अल्लाह ताला वरी सालियाबाद में। अल्लाह जी महिरबानी आहे त जलसो मटिजे थो त तव्हां पहुची वञो था, अॻिते पोइते थी वञे थो असांजे सफ़र जे करे या कनि मजबूरियुनि जे करे सफ़र पंहिंजो तारीख़ मटिजे थी त तव्हां अल्हम्दुलिल्लाह पहुची वञो था। अल्लाह साईं जल्ल शानो तव्हांखे इन जो अजुर ॾींदो, ऐं इंशा अल्लाह ताला ईंदड़ मुहर्रम जो जेको जलसो हूंदो उहो 3 आचर ते थींदो, जीअं दस्तूर आहे उन मुताबिक़। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां सभिनी खे اللهم صل وسلم وبارك على